अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी। हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो जनमु सेवण में हिकु इल्मी ख़ानदान में थियो। क़ुरान शरीफ़ जो हाफ़िज़ हो। 1906 में सिंध मदरसे में फ़ारसी ऐं अरबी जो उस्ताद मुक़ररु थियो। सिंधी अदब जी तनक़ीद ऐं तहक़ीक़ जे सिलसिले में हिन दीनी, तारीख़ी, सवानई, लिसानी ऐं अदबी मौज़ूअनि ते मज़मून ऐं किताब लिखिया। संदसि अहम तसनीफ़ात में हयातुन नबी में हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयाती मुबारक जो अहवाल आहे। जॾहिं त हिन किताब जे ॿिए हिसे इख़लाक़ मोहम्मद में संदन अख़लाक़ ऐं औसाफ़ जो बयानु आहे। हकीम साहब जो किताब कमाल ऐं ज़वाल इब्न ख़ल्दून जे किताब मुक़दमे जे कुझु बाबनि जो तर्जुमो आहे। मीरनि जी साहिबी दरअसल उन्हनि तनक़ीदनि जो जवाबु आहे जिन में हिंदुनि मीरनि जे तर्ज़ हुकूमत ते कयूं हुयूं। त दोस्तों ही जेको आहे कुझु जेको आहे हिकिड़ो ब्रीफ माना खणी सवाल माना हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी ते घटि ई आयो आहे, लेकिन अगरि अची वञे त असां इन हिसाब सां लिखी सघूं था। कुझु किताबनि जा नाला यादि करे हयातुन नबी थी वियो, इख़लाक़ मोहम्मद थी वियो, त थोरो मज़हबी टाइप जा तारीख़ी जेका दीनी हवाले सां जेके बि किताब आहिनि उहे जेके आहिनि हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी लिखिया ऐं उन्हनि जो जेको आहे हिकिड़ो ब्रीफ इंट्रोडक्शन ब्रीफ माना जेको आहे असांखे अचणु खपे। माना उनजो मौज़ू छा आहे किताब में कहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि। जीअं इख़लाक़ मोहब्बत आहे, इख़लाक़ मोहम्मद आहे, उन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इख़लाक़ ऐं औसाफ़ जो बयानु थियल आहे। हयात नबी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका ज़िंदगी हयात मुबारक ते जेको आहे उनजो हवालु ॾिनल आहे। सो अहिड़े हिसाब सां जेको आहे असां जेको आहे पंहिंजो हिकु सुठो जेको आहे जवाबु तयारु करे सघूं था। सो उमेदु आहे त हीउ लेक्चर तव्हांखे सम्झ आयो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर सां गॾु। थैंक यू।